नाज़रीन असीं हिन वक़्तु किंगरीअ जे कचे में मौजूद आहियूं जिते खरोस बिरादरीअ जे जेको आहे ॿिनि धुरनि में जेको आहे झड़ो थियो आहे। हिन वक़्तु ताईं पुलिस हिते न पहुती आहे। ॿिन्ही बिरादरियुनि जा जेके आहिनि 5 खां वधीक नौजवान जेके आहिनि क़त्ल थी चुका आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदो। हुन हवाले सां छा था चवनि? असांजा अॻ में 2 मुड़ुस मारे वियो। मुश्ताक छा पीर ठाह कयो। उन में असांखे ॿार बि ॼणो कयईं। असांखे छा पैसा एविज़ो हिन ते 4 लख रुपया रहियो पियो आहे, उहो बि न ॾिनई। अॼु ताईं 5 साल असां घुरंदा रहियासीं। घणा मुड़ुस आहिनि? अॼु असांजा 2 हिते लधा अथसि, 2 गार आहिनि। छा नाला आहिनि उन्हनि जा? उनजो हिकु जो नज़र ऐं हिकु जो असांखे चवां सिराज। इहे जावेद इहे गुमन इहे गुमन। ऐं ॿिया कहिड़नि जा लाश लधा अथव? सांवलो ऐं असांखे चवां राजा खान। इन जा तव्हां लाश लधा? हा, लाश हिकु दरिया में क़तल करे उछलियो अथऊं। दरिया में हाणे कढायो टोबनि। हिकिड़ो घर ॾे असांखे घर में उते अॻितां मारियो अथऊं, उहो उते लाश लधो अथसि। असांखे पुलिस कुझु बि नथी असांजो अवसर बि नथी करे। मां फतेह शहर जो अवसर बि नथी करे पई, का शइ नथी करे पई। न उनजो माल मारियो अथईं, न उनजो माण्हू कढियो अथईं, न उनजो ॿारु कढियो अथईं। अञा मुंहिंजा ॿार राति खणी वई आहे, उहे हिनमहिल सूबेदार छॾिया आहिनि। 4 माण्हू मरिया आहिनि, ॿार बि मुंहिंजा खणी पियो वञे। आई न आहे बसि। किथे पुलिस आई आहे? का शइ न आहे। लाश रखियूं असां वेठा आहियूं। हाणे तव्हां छा चवणा? छा थियणु खपे? हुकूमत जवाबदार पकड़े, गौर करे। हुकूमत घर वही रही पैसा खाई भाई। राति छड़ो हुनजो हिकिड़ो लाश मिलियो, उनजा खयूं असां ॿार लत ॾे खयूं। हिमल ताईं असां पाण टुबियूं, हिकु लाश लधो आहे, ॿिया लाश पेर विझी घरनि में फिटी करे आयासीं। उहे ॿार हाणे बि हुकूमत निकिती हली वई, ॿार पैसा खाधियूं। निकिती हली वई, पैसा खाधियूं। असांखे हुकूमत गौर करे लाश वठी ॾे, लाश वठी ॾे। हिकु दरिया में लधो अथई, 2 मुड़ुस गुमन असांजा। छा नाला आहिनि उन्हनि जा? हिकु राजा, हिकु नज़र, हिकु सिराज ऐं ॿियो सैफुल्ला आहे। 2 मुड़ुस लधा लाश, 2 मुड़ुस नथा लभनि, गुम करे छॾिया अथई। 4 क़तल थी विया आहिनि। हुकूमत गौर ई कान थी करे, पुलिस गौर ई कान थी करे, पैसा खाए पुलिस इलाकारी वेही रही आहे। असां वेठा हो असांखे जेकॾहिं मारनि था, अञा असांखे कुहाड़ियूं हणी करे मुंडी वॾे उछली अथऊं। हिनमहिल तुण असां लाश ई न लधो आहे। 2 मुड़ुसनि जा जेरा खणी आहे लाकारी, पूरा तो लाकारी कयो, उहा रतो। उहा असां हिनमहिल ताईं माण्हू लधा ई न आहिनि। हिनमहिल ताईं पुलिस आई न आहे असांजो। अलाए छाजे करे पुलिस न आई आहे। पुलिस पैसा खाए जो ॾाढा आहिनि, करोड़पति उछलनि था। हुकूमत छा कयूं करी पोइ? पुलिस चए थी त माना ठा न थिए, अमन न थिए, पैसो माना कमाए पेटू भरे। हुकूमत पेट ई कढा। असां मरूं था, ग़रीब माण्हू काॾे वञूं? असां पेट पाले कोन था सघूं, असां बुख ते वेठा आहियूं। हाणे असांखे इहो खपे त असांखे लाश लभनि 2 नज़र सिराज। उहे माण्हू लाश असांजा लधा ई न आहिनि। हिनमहिल तोणी असांजा भला जवाबदार असां न पकड़िया अथई, मोहम्मद असांखे मारिया। नाज़रीन तव्हांजे रहवासन खरोस बिरादरीअ जे ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो चवणो हो त पुलिस जेकी आहे हिन वक़्तु ताईं ज़ाहिर न थी आहे। पुलिस जेको आहे काई बि कार्रवाई न कई आहे। जेकॾहिं पुलिस चाहे त अमुन थी सघे थो। हिन वक़्तु ताईं कंहिं पुलिस अहिड़ी कार्रवाई न कई आहे। जॾहिं त आज़ाद खान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुनजो इहो चवणो हो त मुंहिंजा जेके 4 नौजवान मारिजी विया आहिनि। पुलिस बि उबतो असांजे घर मथां चढ़ाई करे असांजे जेके आहिनि ॿारनि ते तशदुद कयो आहे ऐं औरतुनि खे जेको आहे खणी वई आहे ऐं असांजा जेके नौजवान बधा विया आहिनि। हिन वक़्तु ताईं पुलिस जेके आहिनि काई कार्रवाई न कई आहे। जेकॾहिं पुलिस चाहे त 1 ॾींहं में अमुन थी सघे थो। हिननि जो इहो चवणो हो त पुलिस नथी चाहे त हिते अमुन थिए। हिन वक़्तु ताईं जेके SSP खैरपुर या DSP जेके आहिनि KT पगारो या SHO जेको फेज़मोहन बिंडो जेके दावाऊं कयूं था, असां हिते कचे में मौजूद आहियूं। हिते टाइम न्यूज़ जी टीम खे जेके आहिनि उते किथे बि पुलिस नज़र न आई आहे। जेकॾहिं पुलिस चाहे त 1 ॾींहं में अमुन थी सघे थो। कैमरामैन वसीम सां गॾु बिलावल जूनी जो टाइम न्यूज़ पीरजगोड।